अस्सलाम वालेकुम। अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अॼु मुल्क जी सूरत हाल खे छॾे करे असां पंहिंजे घर जी ॻाल्हि कंदासीं। घर मां मुराद जेको असांजो सूबो सिंध आहे। सूबे सिंध जे ज़िला कंबर शदात कोट में 16 तारीख़ ते जॾहिं जामशोरे में GDA पारां जेका 8 फरवरी ते जेके चूंडियूं जेके उन में धांधली मुबैना तौर ते थी हुई, उन में पीर साईं पागार जी अॻुवाणी में जॾहिं हिकु पासे समूरी सिंध गॾु थी रही हुई त ठीकु उन ॾींहुं सुबुह जो स्कूल वेंदे हिकु उस्ताद ऐं क़ौमी कारकुन हिदायत अली लोहार उन खे जेको आहे त घिटीअ में मोटरसाइकिल सवार जेके 2 ॼणा जेके नामालूम जेके चया वञनि था, उन्हनि फायरिंग करे उन खे क़तल करे छॾियो। ऐं हिकु पासे सॼी सिंध सरापा एहतजाज हुई उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु जिन उन्हनि जे हक़नि जे मथां धाड़ो हयो, जिन उन्हनि जे वोट जे मथां धाड़ो हयो, जिन उन्हनि जे मथां ज़बरदस्ती मुसलत थियण जी कोशिशि कई। त ॿिए पासे जेके सिंध जे सूरनि जी जेको आहे त हमेशह जेको आहे त नुंहं खानी कंदा आहिनि ऐं जिन हमेशह सिंध जी ॻाल्हि कई आहे, जिन हमेशह धरतीअ जी ॻाल्हि कई आहे, उन ॾींहं ते उन क़ौमी कारकुन जो इंतिहाई बेदर्दी सां 13 माण्हू क़तलु कयो वियो। ऐं उन ॾींहं ते उहे तमामु क़ौमी जेके अॻुवान असांजा आहिनि उहे सभु जेको आहे उन धरणे में उते मजमे खे ख़िताब करे रहिया हुया। उन ॾींहं ते जेको उन जूं जेके न्याणियूं आहिनि, ससूं अधी ससूं ऐं अधी सोरठ जेके उहे पंहिंजे पीउ जे जनाज़े खे खणी अची क़ौमी शाहरा नसीराबाद तालुके कंबर शदात कोट ज़िले में उते जेको आहे उन्हनि रोड ते रखी करे उते पंहिंजो हिननि एहतजाज रिकॉर्ड करायो। उन्हनि इदारनि जे ख़िलाफ़ु, उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु जिन हमेशह जेको आहे त क़ौमी कारकुन जे आवाज़ खे दॿायो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ उहो क़ौमी कारकुन आहे जेको कुझु वक़्तु अॻु में मिसिंग पर्सन जी जेका लिस्ट में शामिलु हुयो ऐं वॾी डिघी तहरीक खां बाद में पोइ हिन खे जेको आहे छॾियो वियो हुयो। ऐं हीउ मुसलसल जेको आहे त जेके सिंध में ऐं ख़ासि तौर ते बलूचिस्तान में जेके मिसिंग पर्सन आहिनि, जिन खे नामालूम माण्हू खणी वञी जेको आहे त गुम करे छॾींदा आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको हिकिड़ो भरपूर जेका मुहिम हुई ऐं उन कमेटी जो जेको मेंबर हुयो उन में जेको आहे त आवाज़ु उथारे पियो ऐं उन खे दॿाइण जे लाइ जेको आहे त ख़बर न आहे ही केरु नामालूम हुया जेके हिन खे हिन जे शहर में घिटीअ में सुबुह जो ॾींहं जो जेको आहे त फायरिंग करे क़तल करे फ़रार थी विया, जेको हिन महिल ताईं असांजे कंहिं बि इदारनि खे ख़बर नथी पवे, असांजे ज़िले जी पुलिस इंतिज़ामिया खे ख़बर नथी पए, SSP कंबर जेको आहे उनखां लातालुक बणियल आहे उनखे ख़बर नथी पवे ऐं DIG लाड़काणो उनखे ख़बर नथी पए त हीअ असां कहिड़े तरीक़े सां कहिड़ो कमु करे रहिया आहियूं ऐं जेको आहे माण्हुनि खे असां कहिड़े रस्ते ते वठी वञूं पिया। अॼु 16 फरवरी खे अॼु 3 ॾींहं गुज़री विया आहिनि। सॼो मुल्क हिकिड़े पासे जेको आहे त जिन वोट जे मथां धाड़ो हयो आहे उन्हनि जे पोयां जेको सरापा एहतजाज आहे। सॼो मुल्क उन्हनि जे पोयां जेको आहे त पाण खे एंगेज कयूं अचे थो, पर उन जे पोयां जेके ही वारदातूं जेके थियनि पियूं उॾे कंहिंजो ध्यानु नथो वञे। हिकु दफ़ो ॿीहर सिंध जी महारंग बलोच जेके 2 न्याणियूं असांजियूं आहिनि, उन्हनि महारंग बलोच बणिजी जेको आहे त पंहिंजे पीउ जे जेको आहे त कातिलनि जे जेको आहे त ज़ाहिर थियण ताईं ऐं जेको भरपूर नमूने सां जेका मुहिम शुरू कई आहे। अॼु 3हों ॾियारो आहे। नसीराबाद तालुके इंडस हाईवे रोड खे ब्लॉक कयूं, उते धरणो हई वेठा आहिनि ऐं सवनि जी तादाद में उते माण्हू मौजूदु आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेके असां वटि हिते क़ौम परस्त अॻुवान आहिनि, जिन जेके क़ौमी कारकुन आहिनि ऐं पाण खे क़ौमी कारकुन सॾाईंदा आहिनि ऐं हिते जेके पाण खे हमेशह सिंध सां पंहिंजी लाज़वाल मोहबत जे जेको आहे दावेदार जेको पाण खे साबित कंदा आहिनि, उन्हनि क़ौमी अॻुवाननि मां क़ौमी कारकुननि मां हिन महिल ताईं हिन क़ौमी कारकुन शहीद जेको आहे हिदायत लोहार जी न्याणियुनि खे आथत ॾियण बि हिन महिल ताईं उते कोई बि न पहुतो आहे। इहो छाजे करे, इहा बेअखियाई छाजे करे आहे? तव्हांजा ज़ाती मफ़ाद हुजनि था, तव्हां रोड ब्लॉक कयो था, तव्हां सॼी सिंध खे जेको आहे सिंध जे नाले ते घुराए करे जेको आहे तहरीकूं हलायो था, तव्हां धरणो हणो था ऐं जॾहिं हिकिड़ो क़ौमी कारकुन जॾहिं शहीद थिए थो, तव्हां जेको आहे त उन सां ताज़ियत करण बि कोन था अचो, तव्हां उन्हनि जे ॾुख में वेहण बि जेको आहे त पसंदि कोन था कयो, नथा वेहो। तव्हांजी कहिड़ी मजबूरी आहे, कहिड़ी मसलियतूं आहिनि जो तव्हां जेको आहे इन परदनि जे पोयां पाण खे लिकायूं वेठा आहियो? मां साफ़ लफ़्ज़नि में चवां थो त जेको क़ौम परस्त अॻुवान आहिनि, साईं ज़ैन शाह किथे आहे ऐं डॉक्टर कादिर मक्सी किथे आहे, अयाद लतीफ़ पलीजो किथे आहे, सनान कुरैशी किथे आहे ऐं उनखां अलावा खोड़ सारा जेके लातादाद नाला आहिनि जे खणंदासीं त जेको आहे त हिते अणखुट जेको आहे हिकिड़ो टाइम लॻी वेंदो। त उहे सभु जेके सिंध सां मोहबत जूं लाज़वाल मोहबत जूं जेके दावेदार जेके धुरियूं आहिनि उहे हिन महिल किथे आहिनि? जेको सिंध धरतीअ जे जेको आहे त नालो खणंदे, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदे ऐं सिंधी मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु बणिजंदे जेको आहे हिकिड़ो क़ौमी कारकुन शहीद थी वियो आहे, उन जे लाइ तव्हां हिन महिल ताईं पहुता कोन आहियो।
तव्हां उन सां ताज़ियत करणु कोन आया आहियो। उन्हनि जूं नियाणियूं सरापा एहतिजाज आहिनि, सिंध जूं नियाणियूं सरापा एहतिजाज आहिनि। कल्हो को ॾींहुं आहे जॾहिं डॉक्टर महारंग बलोच जेका बलोचिस्तान जी जेको आहे त भरपूर जेको आहे त हिकिड़ो जेको आहे किरदार तौरु साम्हूं अची वई, भरपूर नमूने जो जेको आहे हिकु ताक़तवर आवाज़ बणिजी, जॾहिं जेको आहे जंहिं इस्लामाबाद पहुती, जंहिं आला ऐवाननि खे जंहिं धोॾे छॾियो, तव्हां सभु उनजे हा में हा मिलायो पिया, उनखे शाबाश कयो पिया, उनजे दुख में शरीक थियो पिया। अॼु सिंध जूं नियाणियूं रोडनि ते वेठियूं आहिनि, मथे उघाड़े वेठियूं आहिनि, ऐं जेको आहे उन्हनि जे पेरनि में जेको आहे चौपल कोन्हे, उन्हनि जे मथनि ते रवा कोन्हनि, ऐं उहे जेको आहे त मुसलसल ज़ारो क़तार रोई रहियूं आहिनि, पंहिंजे पीउ जे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो करे रहियूं आहिनि। तव्हां उन्हनि खे हथ ॾियणु कोन था अचो। मुल्क जा इदारा किथे आहिनि? उहे छो नथा जेको आहे त उन्हनि माण्हुनि ताईं पहुचनि, उन्हनि खे जेको आहे साम्हूं छो नथा आणनि? ऐं वॾे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त SSP कंबर शदात कोट उन में एतिरी अख़लाक़ी जुरत कोन आहे जो उन धरणे में पहुची करे उन्हनि नियाणियुनि खे आथत ॾे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे, तव्हां क़ौमी कारकुननि जे मथां, क़ौमी अॻुवाणनि जे मथां इहो ताहयात हिकिड़े क़िस्म जो जेको आहे इहो सवालिया निशान हूंदो। उहे सिंध जूं जेको आहे त गयूर नियाणियूं, गैरतमंद नियाणियूं, जंहिं पंहिंजे शहीद बाबा जे जनाज़े खे कुल्लो ॾेई करे जेको आहे त खणी, हूअं त असांजे इस्लाम में चयो वेंदो आहे त नियाणियूं कंहिं बि मैयत खे कुल्लो न आहिनि ॾींदियूं, पर हिते तमामु मज़हबनि खां हटी करे इंसानियत खे दर्स ॾींदे उन्हनि चयो त असां पंहिंजे पीउ जे जेको लाश आहे, जेको उनजी मैयत आहे, ऐं जेको उनजो जेको आहे त फ़लसफ़ो आहे, असां उनजा जेको आहे त वारस आहियूं। असां उनखे कुल्लो ॾेई करे उनखे जेको आहे त आख़िरी आरामगाह ते पहुचाईंदासीं। उन्हनि पंहिंजे शहीद बाबा जे मैयत खे कुल्लो ॾेई करे जेको सिंध जो सैयद आहे साईं GM सैयद, सन में उनजे पेरांदी वञी उनखे दफ़नायो। उते वञी उन्हनि दायो आहे त साईं ॾिसो, जेको सिंध जी ॻाल्हि करे थो उनखे हिन धरती तां मेसारियो वञे थो, मिटायो वञे थो, हिन दुनिया मां उनजो नालो ख़तमु कयो वञे थो, उनखे कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं ॾिनियूं वञनि थियूं। उस्ताद हिदायत लोहार बि पंहिंजी आसाइश वारी ज़िंदगी गुज़ारे सघे पियो। हुन ॻाल्हि कई सिंधी अवाम जे हक़नि जे धाड़ो जेको लॻे थो उनजे मथां त ही धाड़ा छो था लॻनि। हुन ॻाल्हि कई पंहिंजा जेके नौजवान, जेका गबरू नौजवान जेके गुम थियनि था यूनिवर्सिटियुनि मां, कॉलेजनि मां, शहरनि मां, घिटियुनि मां, उहे लापता छो आहिनि? उहे छो गुम आहिनि? उन्हनि जूं माउरूं, भेनरूं, उन्हनि जूं वनियूं उन्हनि जे इंतज़ार में आहिनि। तव्हां उनखे ज़ाहिर छो नथा कयो? जे अगरि सवाल करणु ॾोह आहे त इहो ॾोह हर बाशऊर गैरतमंद माण्हू कंदो रहंदो। ऐं तव्हां केतिरा आवाज़ जेको आहे त बंदि कंदव? बलूचिस्तान मां लातादाद आवाज़ उथनि पिया, तव्हां उन्हनि खे कीअं बंदि कंदव? सिंध मां जेके आवाज़ उथनि पिया, तव्हां उन्हनि खे कीअं बंदि कंदव? पर सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके सिंध सां मोहबत जूं जेके दावेदार धुरियूं आहिनि, उन्हनि जे लाइ जेको आहे हिकिड़ो सवालिया निशान आहे, उन्हनि जे लाइ आज़माइश जो वक़्तु आहे। अॼु 19 तारीख़ ते हिन वक़्तु जॾहिं मां ही वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां, हिन वक़्तु बि इंडस हाईवे ब्लॉक थियल आहे। सवनि जी तादाद में अदड़ियूं, अमड़ियूं, नियाणियूं ऐं जेको आहे पीरसन, पोड़ा, नौजवान, ॿार सभु मौजूदु आहिनि। सिंध जी मालिकी जूं दावेदार धुरियूं किथे आहिनि? उहे छो न हिनमहिल ताईं जेको आहे उते पहुतियूं आहिनि? तव्हां केतिरो इहो जेको आहे सियासी नमूने सां जेको आहे सिंध कार्ड खे इस्तेमालु करे ऐं जेको आहे त माण्हुनि खां जेको आहे त अहिड़े क़िस्म जूं जेको आहे त हमदर्दियूं वसूल कंदव? पोइ तव्हां चवंदा आहियो असांखे सिंधी माण्हू जेको वोट कोन था कनि, असां जॾहिं पार्लियामेंट जेको आहे सियासत कयूं था असांखे मोट कोन थी मिले। तव्हांखे कहिड़े तरीक़े सां मोट मिले? जॾहिं हाथी जे ॾंद ॾेखारण जा हिकिड़ा, खाइण जा ॿिया हुजनि था, तव्हांजा जेको नारा हिकिड़ा आहिनि, तव्हांजो अमली तौर ते जेको तव्हांजो कमु आहे उहो मुख़्तलिफ़ आहे। मां इंतिहाई मादरत सां जेको हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे तमामु जेको आहे उन्हनि जिन जा मां नाला खणी वियो आहियां क़ौम परस्त अॻुवाणनि जा, त महिरबानी करे पंहिंजी साख खे बचायो। सिंधी ऐं सिंध में जेको आहे त गैरतमंद पुट हुजण जो सबूत ॾियो। अचो हिननि नियाणियुनि सां जेको आहे त वेहो, हिननि नियाणियुनि सां ॾुख में बराबरि जा शरीक थी हिननि जा हम आवाज़ बणिजो ऐं पुछो उन्हनि माण्हुनि खां जेको आहे त हीउ बेगुनाह क़त्ल छो कयो वियो आहे, ऐं उहे जेके हिन जा क़ातिल आहिनि हिनमहिल ताईं मफ़रूर छो आहिनि। जॾहिं CCTV कैमराउनि में जॾहिं उनजा अक्स अची विया आहिनि, तस्वीरूं अची वियूं आहिनि, इंतिज़ामिया एजेंसियूं किथे आहिनि? उहे छो नथियूं उन्हनि खे हथु विझनि ऐं छो नथा उन्हनि खे खणी अची हिन जे साम्हूं रखनि? तव्हांजे वालिद मरहूम जा क़ातिल हे आहिनि। तव्हां जेसि ताईं इन्हनि माण्हुनि जे मथां, इन शयुनि जे मथां पर्दो रखंदा वेंदो, तव्हां मशकूक थींदा वेंदव। अवाम मां, माण्हुनि मां तव्हांजो वेसाह खजंदो वेंदो। ऐं मां वरी बि उमेदु कयां थो पंहिंजे जेके असांजे मुल्क में जेके इदारा आहिनि, जेके कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि, उन्हनि खां त जेको आहे त हीअ जेके मामलात जेके उथनि पिया, हीअ मामलात हाणे ख़तमु न थींदा। हीअ सिर्फ़ु नसीराबाद या कंबर शदात कोट न आहे, हाणे हीअ बाहि सॼी सिंध खे जेको वठी वेंदी ऐं सॼी सिंध छा बलोचिस्तान सां गॾु थी KP ऐं पंजाब ताईं पहुचंदी।
पोइ तव्हां हिनखे कीअं कंट्रोल कंदव, कीअं तव्हां हिन ते जेको आहे पंहिंजी ॻाल्हि पहुचाईंदव। ही मुल्क असांजो आहे। पाकिस्तान खे बणाइण में असां सिंधियुनि जो सभ खां वॾो किरदारु आहे। जेका रेज़ोल्यूशन मंज़ूर थी पाकिस्तान जी, जेको उहो पहिरीं रेज़ोल्यूशन सिंध मां पास थी हुई। हिन मुल्क जा वाली वारिस असां आहियूं। तव्हां छो हिन मुल्क जे मालिकनि खे, हिन मुल्क जे जेको आहे त मोहबत कंदड़ माण्हुनि खे तव्हां हिननि खे जेको आहे छो था गुमनामी वारी ज़िंदगी में जेको आहे गर्क करे हिननि जो नालो दुनिया में मिसारे छॾियो था। तव्हां छो था नामालूम माण्हुनि जे हथां हिननि जो क़त्लेआम करायो। सो ख़ुदा खे मञो, इन जे अमलनि जे मथां जेको आहे त कंट्रोल कयो, ज़ाब्तो आणियो, ऐं जेके नाजाइज़ जेके तरीक़े सां जेके अमल थियनि पिया हिननि जे मथां ज़ाब्तो आणियो, ऐं शहीद उस्ताद हिदायत लोहार जे कातिलनि खे फौरी तौर ते साम्हूं आणे, जेके ही नियाणियूं जेके वेठियूं आहिनि, धरणो हयूं वेठियूं आहिनि, ऐं हिननि में जेके मामलात जेके हिननि में जेको पैदा थियनि पिया, जेके मसइला हिन खे जेको आहे त ख़दशात वधीक जेके जनम वठी रहिया आहिनि, उनखे ख़तमु करण जे लाइ को अमली कमु कयो। ऐं तमामु क़ौम परस्त जमातुनि खे घुरिजे त उहो फौरी तौर ते अची, सिज लहण खां पहिरियों अची उन्हनि नियाणियुनि सां जेको आहे त ग़म भाई थियनि, शरीक थियनि धरणे में, ऐं हिकु भरपूर ताक़तवर आवाज़ बणिजी पुछनि उन्हनि माण्हुनि खां जेको आहे त ही वारदातूं करण वारा केरु आहिनि। जे अगरि तव्हां हिन शयुनि जे मथां ज़ाब्तो न आणींदो त हीअ बाहि तमामु जल्दी जेको आहे झंग में लॻंदड़ बाहि जीअं फैलिजी वेंदी, पोइ हिनखे कंट्रोल करणु कंहिंजे बि वस में न हूंदो। सो मां हिकु दफ़ो ॿीहर उमेदु कयां थो, जेके जेसिताईं मुंहिंजो इहो आवाज़ु पहुचंदो जेको आहे त इन आवाज़ खे मुस्बत तरीक़े सां वठी करे जेको आहे त नियाणियुनि सां हमदर्दी लाइ तमामु धुरियूं जेको आहे यकजहती तौरु जेको पहुचंदियूं, ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा हरकत में अची करे जेके असुली जवाबदार आहिनि, जेके ॾोहारी आहिनि, उनखे जेको आहे त हिननि जे साम्हूं आणे करे जेके वारस आहिनि उन्हनि जा जेके ख़दशात आहिनि उनखे ख़तमु करण जे लाइ को किरदारु निभाईंदा। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक कोसो ऑफिशियल नाले सां, उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो, ऐं मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली कोसो नाले सां, उनखे वधि खां वधि फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, त जीअं अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। पंहिंजे मेज़बान माशूक अली कोसो खे वरी ॿिए प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।